सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब ॿियों सबक 3। प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। अॼु बॾाई हिकु मश्क जा 3 सवाल करे रहियो आहियां। पहिरियों सवाल आहे त सही या ग़लति ॿुधायो, ट्रू या फॉल्स। ॿियों सवाल आहे त 2 ऐं 3 जे विच में के बि 3 रेशनल अदद लिखो यानी नातिक अदद लिखो। ऐं टियों सवाल आहे त हेठियनि नंबरनि खे अददी लीक ते ज़ाहिर कयो। ठीकु आहे, अचो त पाण हिननि जा जवाब लिखूं। ट्रू एंड फॉल्स। हाणे मां तव्हांखे फर्स्ट लेक्चर जेको पहिरियों सबक हो हिन बाब 2 जो त मां तव्हांखे ॿुधायो त नातिक अदद आहिनि छा ऐं उन्हनि जो कहिड़ो शर्त आहे, कहिड़े शर्त ते अगरि उहो शर्त पूरो आहे त उहो नातिक अदद आहे, अगरि न आहे उहो शर्त पूरो त उहो नातिक अदद बि न आहे। उहो शर्त हुयो त बाबा नंबर जेको अपान में हुजे उहो रेशनल नंबर हूंदो। ठीकु आहे, उहो रेशनल नंबर हूंदो। हाणे तव्हां चवंदव सर जेकॾहिं इहो शर्त आहे त पोइ त हीअ सभु जो सभु अपान में आहिनि, पोइ हीअ सभु जो सभु रेशनल थींदा। मां चवंदुसि न, फ़िलहाल तरसो शर्त जो पहिरियों हिसो इहो आहे त पी अपान क्यू यानी अणपूर जी शक्ल में हुजे ऐं ॿियो शर्त इहो आहे त क्यू जेको आहे सो ज़ीरो कॾहिं बि न हुजे। पी जे लाइ नाहे लिखियलु त ज़ीरो न हुजे, सिर्फ़ु क्यू जे लाइ लिखियलु आहे। ठीकु आहे, त पोइ अचो हिन ॿिन्ही शर्तनि खे ॾिसंदे असां ॾिसूं त कहिड़ा हिन में नातिक अदद आहिनि, कहिड़ा न आहिनि, यानी इहे सही आहिनि या ग़लति आहिनि। चए थो 0/5 इज़ रेशनल। ट्रू, इहा ॻाल्हि सही आहे। 0/5 रेशनल आहे। हे पी आहे ऐं हे क्यू आहे। हिकु त पी अपान क्यू में बि लिखियलु आहे ऐं शर्त हे बि पूरो अथसि त क्यू यानी हेठियों ज़ीरो न आहे। ठीकु आहे, छेद ज़ीरो न आहे। हलो ॿिए ते था हलूं, यानी हे ख़बर पइजी वई असांखे पहिरियों ट्रू आहे। ॿियों आहे 5/0। तव्हां मूंखे ॿुधायो छा इहो रेशनल यानी नातिक अदद आहे या न। तव्हां चवंदव सर हे पी आहे ऐं हे क्यू आहे, पर क्यू त ज़ीरो आहे। हालांकि हिन शर्त जे हिसाब सां ज़ीरो न हुजणु घुरिजे, इन ई करे ही त असांजो एफ थी वियो यानी फॉल्स थी वियो, ग़लति थी वियो। ठीकु आहे बाबा। हाणे था अचूं असां हिन ते। चए थो 2 होल 1/5 यानी 2 सॼा 1/5 रेशनल नंबर आहे, नातिक अदद आहे 5 ऐं 6 जे विच में। हाणे पहिरीं ॻाल्हि इहा त असांखे हिन खे थोरो सॉल्व करणो पवंदो। ठीकु आहे, हिन खे सॉल्व करण जो तरीक़ो इहो आहे त हेठियां 2 कयो ज़र्ब। ठीकु आहे, यानी 5 × 10, 5 × 10 या ॿिए 5 10 जेको बि कयूं। 5 × 2 = 10 या 2 × 5 = 5 × 10 ऐं पोइ जेको जवाबु अचे उन में मथियूं कयो जोड़ ऐं अपान में लिखो साॻो। 5 आहे त 5, 6 आहे त 6, 7 आहे त 7, जेको बि आहे। ठीकु आहे, हाणे तव्हांखे ख़बर आहे पहिरियों ज़रब छॾाइबी आहे। हीअ थी वेंदो 10 + 1/5, हीअ थी वेंदो 11/5। ठीकु आहे, हाणे 11/5 छा चए थो, ही रेशनल अदद आहे पर कंहिंजे विच में 5 ऐं 6 जे विच में। हाणे 5 ऐं 6 जे विच जी ख़बर असांखे तॾहिं पवंदी जॾहिं असां हिन खे वंड कंदासीं, यानी 11 खे 5 सां वंड कंदासीं। 5 × 10 - 1 वरी 5 × 10। हिन जो जवाबु त आयो आहे 2/2। 2/2 जो मक़सदु इहो आहे त इहो 2 ऐं 3 जे विच में ईंदो। कंहिंजे विच में ईंदो? 2 ऐं 3 जे विच में। पाण अदद लीक पढ़ीसीं, जेको अदद पहिरियों हूंदो आहे 2 खां उहो 2 ऐं उन खां बाद पॉइंट कहिड़ी बि हुजे, पर अॻियों जेको अदद आहे अगरि 2 आहे त उहो नंबर जेको 2 वारो आहे उहो किथे लाइ कंदो? 2 खां बाद में। ठीकु आहे, मिसाल हिते हुजे, मिसाल 2.2 किथे थी सघे थो। ठीकु आहे, ऐं उहो वरी 3 जे अॻियों 3 हूंदो। ज़ाहिर आहे 2 खां पोइ 3 ईंदो आहे त 2 ऐं 3 जे विच में क़ैद थियलु हूंदो। हाणे हे थो चए त हीउ जेको नंबर आहे इहो 5 ऐं 6 जे विच में क़ैद आहे। हालांकि असां ॾिसी चुका आहियूं हीउ 2 ऐं 3 जे विच में क़ैद आहे, इन ई करे ही फॉल्स आहे। चौथे ते हलूं, नेगेटिव इंटीजर्स आर रेशनल नंबर्स। मां तव्हांखे चयो इंटीजर्स समूरा जो समूरा नातिक अदद हूंदा आहिनि। पोइ नेगेटिव हुजनि, पॉज़िटिव हुजनि, ज़ीरो खणी छो न हुजे, इहे सभु जो सभु नातिक आहिनि। छो
चवंदो सर हिन में त नेगेटिव इंटीजर्स जो मक़सदु हूंदो आहे -1 -2 -3 हिन में त रुॻो पी आहे अपान में त कुझु बि न आहे। इहो बि मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त अपान में कुझु न हुजे त 1 हूंदो आहे। इन करे हर नंबर उहो कुदरती हुजे या सॼो अदद इंटीजर हुजे उहो छा हूंदो आहे नातिक अदद हूंदो आहे। इहो बि शर्त पाण पोइ हिते पढ़ी आया आहियूं। सो उमेदु आहे तव्हांखे हीउ पहिरियों क्वेश्चन सम्झ में आयो हूंदो ऐं हीउ छा आहे ट्रू आहे। ठीकु आहे, तव्हांखे पहिरियों क्वेश्चन सम्झ में अची वियो हूंदो। ॿियों क्वेश्चन थो चए त राइट 3 रेशनल नंबर्स बिटवीन 2 and 3। 3 अहिड़ा नातिक अदद लिखो, के बि तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां लिखो पर हुजनि कंहिंजे विच में 2 ऐं 3 जे विच में। हाणे तव्हां नातिक अदद जो मक़सदु इहो आहे त P/Q जी शकिल में लिखंदव। हाणे तव्हां तकड़ में कीअं P/Q जी शकिल में लिखो? हिकु त तरीक़ो इहो आहे त तव्हां पहिरियों हुनखे ॾहाई में लिखो, मिसाल 2.1 2.5 2.9। ही क्लियर आहे, सिधी सही ॻाल्हि आहे त ही 2 खां शुरू आहे ॾहाई वारो नंबर, यानी हे जेको लीक हूंदी उहा 2 खां ई शुरू थींदी। ऐं ज़ाहिरी आहे जेकॾहिं हिते हिकिड़ो छेड़ो हिन जो खाॿो बहे त अॻियों 3 ई हूंदो। इन ई करे ही 3 नंबर छा में हूंदा, हिननि जे ई विच में किथे न किथे लाइ कंदा। ठीकु आहे, पोइ हाणे असां छा कंदासीं त ही जेको असांखे हाणे असांखे हे नथो चए त ॾहाई वारा नंबर लिखो, असांखे चए थो हिन फॉर्म में जो अपान वारे में P/Q में त असां छा कंदासीं एक्चुअली जेको 2 ॾहाई 1 आहे उनजी ॾहाई हटाए छॾियो त छा थी वेंदो 21 अपान ॾहाई खां पोइ हिकु अदद आहे न। ॾिसो ॾहाई खां पोइ सिर्फ़ु हिकु अदद आहे, 1 लिखियल आहे ऐं उहो सिर्फ़ु हिकिड़ो ई अदद आहे, 2 न आहिनि। चवण जो मक़सदु जेकॾहिं मां चवां बाबा ॾहाई खां पोइ हिते ॾहाई खां पोइ घणा अदद आहिनि 1 2 3, ठीकु आहे, पर हिते ॾहाई खां पोइ सिर्फ़ु ही अदद आहे हिकिड़ो। जेकॾहिं ॾहाई खां पोइ हिकु अदद हुजे त अपान में असां 10 ॾींदा आहियूं। ठीकु आहे, ऐं ॾहाई खां पोइ 3 हुजनि हा त अपान में असां 1000 ॾियूं हा। ॾहाई खां पोइ 2 हुजनि हा त अपान में असां 100 ॾियूं हा। ठीकु आहे, 3 हुजनि हा त 1000 ॾियूं हा, 4 हुजनि हा त 10,000 ॾियूं हा, 1 हुजे हा त 10 ॾियूं हा, ऐं हिते 1 आहे हिन करे मां हिते 10 ॾिनो। हीउ तमामु सवलो तरीक़ो आहे ॾहाईअ खे रेशनल अदद में, नातिक अदद में ऐं अणपूरो में कन्वर्ट करण जो। ठीकु आहे, हाणे हिते जेकॾहिं ॾिसूं त हिते को बि खोड़ो नथो लॻे, 10 ऐं 21 कंहिं हिकिड़े खोड़े में न ईंदा आहिनि। इन ई करे मुंहिंजो हिकु नातिक अदद थी वियो हे। ॿियो नातिक अदद था लिखूं त ॿिए नातिक अदद मां ही लिखियो आहे न हिते 2.5। इन खे बि जेकॾहिं मां सॉल्व कयां विदाउट डेसिमल पॉइंट ॾिंगी जेको आहे सो ॾहाई न ॾियां त पोइ 25 थी वेंदो ऐं बाद में हिकिड़ो नंबर अथसि, हिकिड़ो डिजिट अथसि, इन करे हिते बि 10 थींदो। पर हिन ते छा थो थिए, हिन ते टेबल लॻे थो 5 5 25 ॿियो 5 10, यानी ॿियो मुंहिंजो थी वेंदो 5/2। अचो त 3 ते हलूं त हीउ थी वेंदो 29, ॾहाई न ॾियूं त 29/10। हिन ते टेबल ई न लॻंदो आहे, इन ई करे टियों जेको थींदो उहो ही थींदो। ठीकु आहे, 1 2 3। तव्हां हे त मां ही पाण खयां न ॾहाई वारा, तव्हां के बि खणी सघो था, छो त हिते को बि क़ैद न आहे ॾिनल त बाबा कहिड़े नंबर कहिड़े क़िस्म जा खणो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो चयलु आहे बाबा 2 ऐं 3 जे विच में अचनि, 2 ऐं 3 जे विच में, यानी 2 ॾहाई, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, पर 2 ॾहाई लाज़मी आहे, छो त पहिरियों छेड़ो बहे, इन करे 2 ॾहाई लाज़मी हुजणु घुरिजे। हाणे त हलूं पाण क्वेश्चन नंबर 3 ते। टियों छा थो चए सवाल बाबा त रिप्रेज़ेंट फॉलोइंग ऑन नंबर लाइन। हेठियनि खे अददी लीक ते ज़ाहिर कयो। अददी लीक ते ज़ाहिर तॾहिं करे सघंदासीं जॾहिं ही जेके नातिक अदद आहिनि उहे वंड करे ॾहाई में आणियूं, छो त ॾहाई खां पोइ एॾो कमु सवलो थी वेंदो आहे। छो त ॾहाई जो जेको जवाबु हूंदो आहे, मिसाल अगरि जवाबु अचे थो कंहिंजो 5.6 त असांखे ख़बर पइजी वेंदी त हाणे असांखे हिकिड़ो अदद कहिड़ो आहे, खाॿो अदद आहे 5, छो त 5 ॾहाई 6, 5 खां शुरू थींदो। ऐं इन खां पोइ असांखे ॿियो बि साॼो बि नंबर ख़बर पइजी वेंदी त ही 6 हूंदो, त यानी 5 ऐं 6 जे विच में ही 5 ॾहाई 6 क़ैद हूंदो, लाइ कंदो। ठीकु आहे, हाणे हे आहिनि असांजा नातिक अदद, त हिननि खे बि असांखे हिन तरीक़े सां वंड करणी पवंदी, वंड करे 2 ॾहाई कढणी पवंदी। अचो त पहिरियों जेको आहे सो कयूं, 2 ॾहाई 6 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 ॾहाई
मथियों नंबर हमेशह अंदरि हेठियों ॿाहिरि, ठीकु आहे। हाणे मथियों 1 आहे, अंदरि 1 आहे, ॿाहिरि 4 आहे, घटि में घटि हिकु जेतिरो हुजे त टेबल लॻे न, 1 चौक 4। हाणे जेकॾहिं 4 खां बि नंढो थी वियो त चोथे जी त टेबल ई कोन लॻंदी हिन ते। पोइ असां उन सूरत में छा कंदा आहियूं, 0 ऐं ॾहाई ॾींदा आहियूं। इन ॾहाईअ जे करे असांखे हिकिड़ो 0 मिलंदो आहे मुफ़्त जो, जेको असां हिनखे ॾींदा आहियूं, जेको बि त नंबर हूंदो उनखे ॾींदा आहियूं, ठीकु आहे। हाणे घणो थी वियो, 10। हाणे लॻी सघे थो छो त चइनि खां मथे आहे। 4 ॾूं 8, 2 बचा, हाणे 2 थी वियो, वरी हिन खां नंढो थी वियो। हाणे इन सूरत में छा वरी ॾहाई ॾींदासीं? न, ॾहाई हिकिड़ो दफ़ो ॾिबी आहे, हिक खां पोइ हिकिड़ो दफ़ो ॾहाई ॾेई छॾियव नी, ॾहाई खां पोइ तव्हांखे हिते 0 मिलियो न। हाणे हेठि वरी अगरि 0 जी ज़रूरत अथव त तव्हां ॾेई सघो था। हिन ॾहाईअ जे करे हर स्टेप ते जेतिरा 0 तव्हांखे खपनि तव्हां ॾेई सघो था। हाणे वरी हिते 0 खपे पियो, मां ॾेई सघां थो मुफ़्त में। इन खां पोइ हिते टेबल हणी वरी अगरि हेठि मूंखे 0 खपंदो, वरी मां ॾेई सघां थो। उन जे लाइ मूंखे ॾहाई नाहे ॾियणी, ठीकु आहे। हाणे 20 थी वियो, 4 5 20, त मुंहिंजो जवाबु अची वियो 0.25, ठीकु आहे। पहिरें जो जवाबु आयो आहे। हाणे ॿिएं जो जेको जवाबु आहे उहो कढूं। ॿियो जवाबु थींदो बाबा 7 ऐं हेठियों 2 आहे, ॿिटकी 6, हिकु बचो, हिकु नंढो थी वियो ॿिनि खां, वरी साॻी ॾहाई ॾेई छॾियो त हिते हिकिड़ो 0 मिली वेंदो। 5 ॾूं 10, यानी जेको ॿियों जवाबु अची वियो मुंहिंजो उहो छा आयो, 3 ॾहाई 5। हाणे टियों करे ॾिसूं, हिनखे माइनस आहे न, माइनस हिते तव्हां न खणी ईंदव, हाली तव्हां जीअं कयूं पिया पाण ईअं ई कंदासीं, पोइ जेको जवाबु ईंदो न, जीअं 3 ॾहाई 5, उन जे ॾाढो रुगो माइनस ॾींदासीं, ठीकु आहे। 5 ॾूं 10, 2 बचा, हिते पॉइंट ॾेई हिते 0 ॾेई छॾियो। हाणे 20 थी वियो, 4 5 20, माइनस कयोसीं 0 0, यानी हिन जो जवाबु छा थो अचे, 2.4। पर छो त ही माइनस जो आहे न, इहे करे हिते बि माइनस अची वेंदी, ठीकु आहे। हाणे ॾिसूं था त असांखे शुरू किथों करिणो आहे, छो त हूअं तव्हांखे छा करिणो पवंदो, हिन हर सवाल जी पहिरें जी अलॻि लीक ठाहिणी पवंदव, ॿिएं जी अलॻि लीक ठाहिणी पवंदव, वरी 3 जी अलॻि। अगरि 8 सवाल हूंदव त 8 दफ़ा अदद लीक ठाहिणी पवंदव, ठीकु आहे। मां तव्हांखे ठाहे थो ॾेखारियां पहिरें जी। हाणे पहिरियों ॾिसो छा आहे, 0 खां शुरू आहे त सम्झी वञो हिते 0 हूंदो, हिते 1 हूंदो, 0 ऐं 1 जे विच में हूंदो, ठीकु आहे। ऐं 0 खां पोइ 2 अदद आहिनि, 25, त विचों अदद छा थींदो, 50, 0.50, ठीकु आहे। छो त हिते 0.25, इहा मां तव्हांखे हाणे ॻाल्हि क्लियर करे छॾी त बाबा 25 2 अदद आहे, इन करे विचों थींदो 50, 0.50, 1 हूंदो त 0.5 जे 3 हूंदो त 0.500, 4 अदद हूंदा त 0.5000, सो ऑन, ठीकु आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि थी वई, 0 खां शुरू 1 ते ख़तमु, विच वारो नंबर हमेशह तव्हां 3 शयूं पहिरियां ॾींदव, हिकु त किथां शुरू थींदी लाइन, किथे ख़तमु थींदी, ऐं विचों अदद। हाणे त हलूं पाण 0.25 खे प्लेस करणु, ठीकु आहे। ऐं 0.50 हे छा 0.40, 0.30, 0.20, 0.10, ईअं थींदो 0.10, 20, 30, 40, 50, हे 60, 70, 80, 90, हे पूरो 1, ठीकु आहे। हाणे छा थींदो, पूरे 1 खे असां 1.00 चई सघूं था, ठीकु आहे बाबा। हाणे ॾिसूं त छा थो थिए, असांखे छा करिणो आहे, 0.25 ऐं हे थींदो 0.20, त 0.20 खां पोइ जेको हिननि जे विच में हूंदो न, उहो छा हूंदो, 0.25 हूंदो। त मुंहिंजो जेको ही पहिरियों अदद आहे उहो किथे थो अचे, 1/4 हिते थो अचे, ठीकु आहे। उमेदु आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो, तव्हांखे सोलो करे सम्झायो आहे। 0.20 पहिरियां ॻोल्हियो, ऐं पोइ ॾिसो त 0.20 नुंगो हे केतिरो मथे आहे, 25 जो मक़सदु आहे त 20, 0.20 ऐं 0.30, हे 0.20 ऐं 0.30 हिननि जे विच में हूंदो, ठीकु। हाणे त अचूं असां ॿी लाइन बि मां हिन करे ठाहे छॾी आहे जो असांखे हाणे हे सवाल थी वियो। हाणे हीअ कंदासीं 3.5, 3.5 जो मक़सदु छा आहे बाबा, त शुरू 3 खां थींदी ऐं ख़तमु 4 ते थींदी। शुरू अगरि मिली वियो 3 त ज़ाहिर आहे ख़तमु 4 ते थींदी न, छो त उन खां अॻियों अदद 4 आहे। हाणे 3.5
हे त सिधो सो सवाल आहे, छो त असांखे विचों बि त ठाहिणो पवंदो आहे। विचों हूंदो हिते जेको थींदो 3 ॾहाई 5, 3 4 जो विचों नंबर थींदो आहे 3 ॾहाई 5। ऐं हे बि त चइबो 3 ॾहाई 5 खे लिखो न, त पोइ असां 3 ॾहाई 5 न लिखंदासीं। एक्चुअली असां हिन जी जाइ ते लिखंदासीं पंहिंजो नातिक अदद, उहो आहे 7/2। ठीकु आहे बाबा, यानी असां हिनखे प्लेस करे छॾियोसीं अदद जी लाइन ते। हाणे था हलूं असां पंहिंजी हिन ते माइनस वारे ते। हाणे ॾिसो माइनस वारो हुजे या प्लस वारो, पर पहिरियों अदद असांखे ॿुधाईंदो आहे त शुरू किथां थींदो। हाणे ॾिसो जॾहिं प्लस वारा नंबर हूंदा आहिनि न त उहे वधंदा वेंदा आहिनि साॼे पासे 2 3 4 हीअं, पर माइनस वारा वरी खाॿे पासे वधंदा आहिनि हीअं। वधंदा त न आहिनि, हे त घटि थींदा आहिनि, पर मां तव्हांखे ॿुधायां थो लिखिबा कीअं आहिनि। ठीकु आहे, प्लस वारा 1 2 लिखंदव त हलंदा वेंदव साॼे पासे, माइनस वारा हूंदव त -1 खां पोइ वरी खाॿे पासे। त हाणे असांखे ॾिसो -2 आहे न हिते, त मां मिसाल -2 मूंखे हिते ॾियणो पवंदो। हाणे -2 आहे हिते, त हिते -3 हूंदो, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, -2 ऐं हेॾे -3। हाणे हे -2 ऐं -3 जो विचों नंबर छा थींदो? -2.5। -2.5 पोइ वरी 3 थींदो न, अधु जेको थींदो आहे उहो 0.5 हमेशह अधु हूंदो आहे, ख़बर अथव। त -2 ऐं -3 जे विच में -2.5। त हीअ छा हूंदो? 1 2 3 4, 1 2 3 4। हे साईं -2.1, हे -2.2, हे -2.3 ऐं हे -2.4 अची वियो हिते। त हाणे मूंखे हिते पंहिंजो नातिक अदद लिखिणो आहे कंहिंजी जाइ ते, हिन 2.4 जी जाइ ते। हिते मूंखे पंहिंजो नातिक अदद कहिड़ो लिखिणो पवंदो? उहो आहे मुंहिंजो -12/5। -12/5। तव्हां जॾहिं इहे लिखंदव त पोइ तव्हां छा कंदव, हिते जेके ॿिया नंबर लिखो था न, इहे के बि नंबर हिते तव्हांजा न हुजणु घुरिजनि। जेके लिखो था इहे पंहिंजी सवलाई लाइ था लिखो। ठीकु आहे, इन खां बाद में बसि रुॻो छा हुजे, पहिरियों आख़िरी विचों बसि, ऐं पोइ तव्हांजो नातिक अदद। जीअं हिते ॿिए में मां हिन साई लाइन ते लिखियो आहे पहिरियों आख़िरी विचों, विचों ई जवाबु हुन करे हिते ई लिखियो आहे। ऐं हिन में छा लिखियो आहे? पहिरियों आख़िरी ऐं विचों लिखियो आहे। विचों खां पोइ मां पंहिंजो नातिक अदद जेको आहे उहो प्लेस कयो आहे। पोइ हीअ जेके बक़ाया मां नातिक अदद लिखिया, इहे पंहिंजी सवलाई लाइ ऐं तव्हांखे सम्झाइण लाइ लिखिया। इहे तव्हां ड्राए छॾींदव, छो त तव्हांखे पूरी लाइन ते सिर्फ़ु पंहिंजो नातिक अदद शो करिणो आहे, ॿियो कोई बि न। ठीकु आहे, सो उमेदु आहे तव्हांखे ही सम्झ में आया हूंदा, ही लेक्चर सम्झ में आयो हूंदो। नेक्स्ट लेक्चर इंशाल्लाह जल्दी अपलोड कबो। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।